मुफ्ती साहब छा पोलियो में नौकरी करण जायज़ आहे? पोलियो पीआरणो ऐं पोलियो में नौकरी करणु इन जे लाइ बुनियादी उसूल इहो सम्झो त जेको पोलियो जो ये दवा आहे क़तरात आहिनि, इहे क़तरात कंहिं माहिर दीनदार डॉक्टर खां पुछा कयो त इहा पोलियो जी दवा इंसान जी सेहत जे लाइ फ़ाइदेमंद आहे या नुक़सानदेह आहे। पहिरीं शइ इहा पुछा कयो। ॿी शइ इहा पुछा कयो त इहा जेकी पोलियो जा क़तरा ठहिनि था, इहे हलाल शइ मां ठहिनि था या हराम शइ मां ठहिनि था। जेकॾहिं इहा पोलियो जी दवा इंसानी सेहत जे लाइ फ़ाइदेमंद आहे, नुक़सानदेह न आहे ऐं पाक शयुनि मां ठहियल आहे, त पोइ पोलियो पीआरण बि जाइज़ आहे ऐं पोलियो जे इदारे में नौकरी करण बि जाइज़ आहे। पर जेकॾहिं इहा पोलियो जी दवा इंसान जे लाइ नुक़सानदेह आहे या वरी इहा हराम शयुनि सां ठहियल आहे, त पोइ पोलियो पीआरण बि जाइज़ न आहे ऐं उन में नौकरी करण बि जाइज़ न आहे।